नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण खां ख़बर ॾींदा हलूं त दारावाण भरिसां कंडड़ी में टी क्रिकेट टूर्नामेंट जे फाइनल अल फुकरा अल हुसैनी टीम विच में मैच थी गुज़री, जंहिंमें दिलचस्प मुक़ाबले बाद अल फुकरा टीम 7 विकेटनि तां खटे वरिती। अल हुसैनी टीम टॉस खटे पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 10 ओवरनि में 54 रन्स ठाहियूं, जॾहिं त अल फुकरा 5 ओवरनि में टारगेट हासिल करे वरितो। टूर्नामेंट जी ट्रॉफी खटींदड़ अल फुकरा जे कप्तान सज्जाद अहमद पल खे ॾिनी वई, जॾहिं त हारायल टीम अल हुसैनी जे कप्तान वसीम जोगी खे पिण शील्ड ॾिनी वई, जॾहिं त अल फुकरा टीम जे नवाज़ अली खे रांदि जो बहितरीन रांदीगर करार ॾिनो वियो, जंहिं धुआंधार बैटिंग कंदे 23 रन्स ठाहियूं, जॾहिं त मैच जो महिमान ख़ासि कंडड़ी जो सियासी समाजी अॻवान नज़ीर अहमद पल ऐं ॿिया हुआ, जिन रांदीगरनि में ट्रॉफियूं इनाम पिण विरहाया। इन मौक़े ते अॻवान ॻाल्हाईंदे चयो त अहिड़ा यूनिट थियण खपनि जंहिं सां नौजवान में शऊर पैदा थिए थो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।